अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दे मिरर में अवां खे भलीकार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, अॼु असां सिंध जे मकानी इदारनि वारे खाते जी कारकर्दगीअ जो जाइज़ो वठंदासीं ऐं अवां खे ॿुधाईंदासीं त माहवार अरबे रुपयनि जी बजट वठंदड़ मकानी इदारा अवाम लाइ छो बेलाभ बणियल आहिनि। मकानी इदारनि जो इंतज़ाम चूंडल नुमाइंदनि हवाले थियण बावजूदि अवाम खे टके जो बि फ़ाइदो छो नथो मिले। अॼोके प्रोग्राम दौरान इहो बि सम्झण जी कोशिश कंदासीं त सिंध हुकूमत म्यूनिसिपल कॉर्पोरेशन्स, म्यूनिसिपल कमेटीज़ ऐं टाउन कमेटीज़ खे माहवार केतिरा पैसा ॾिए थी, टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन्स ऐं यूसीज़ खे हर महीने केतिरा पैसा मिलनि था ऐं उहे पैसा आख़िर ख़र्च किथे थियनि था। नाज़रीन खे इहो ॿुधाईंदा हलूं त सिंध जे बहिराड़नि ऐं शहरनि जी बहितरीअ लाइ माहवार अरबे रुपया जारी थियनि था, पर बहिराड़नि तोड़े शहरनि जी हालत बहितर थियण बदिरां वेतर छो ख़राब थी रही आहे। अॼोके प्रोग्राम में इन्हनि इदारनि जी कारकर्दगीअ जो बि जाइज़ो वठंदासीं जेके मकानी इदारनि जी निगरानी ऐं माली बेज़ाब्तियुनि ख़िलाफ़ कार्रवाईअ लाइ जुड़ियल आहिनि। सिंध जा मकानी इदारा बेलाभ, इंतज़ाम चूंडल नुमाइंदनि हवाले थियण ऐं माहवार 9 अरब रुपयनि खां वधीक जी बजट हुअण बावजूदि अवाम खे टके जो बि फ़ाइदो न थियो। कागज़नि में माहवार अरबे रुपयनि जो ख़र्च, ज़मीन ते कारीअ वारा कख, न सफ़ाईअ जो निज़ाम सुधरी सघियो, न वरी शहरनि खे ॿियो म्यूनिसिपल सर्विसिस मिली सघियूं। अक्सर बल्दियाती नुमाइंदनि जी कारकर्दगी ज़ीरो। अगस्त 2023 खां हेल ताईं 74 अरब रुपयनि जी वसूली शहरनि ऐं बहिराड़नि जी हालत बहितर थियण बदिरां ख़राब थी वई। सिंध जे बहिराड़नि खे तरक़ी वठाइण लाइ 22 ज़िले काउंसलर्स खे हर महीने 76 करोड़ रुपया जारी थियनि था। यूसीज़ खे माहवार 5-5 लख रुपया मिलनि था। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन्स, म्यूनिसिपल कमेटीज़ ऐं टाउन कमेटीज़ खे 3 अरब 16 करोड़ मिलनि था। 45 टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन खे माहवार 2 अरब 21 करोड़ रुपया जारी। केएमसी खे माहवार ओज़ेटी शहर जी मद में 40 करोड़ सां गॾु 77 करोड़ जी ग्रांट मिले थी। हैदराबाद, लाड़काणो ऐं सखर जे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन्स लाइ बि 13 करोड़ ग्रांट। फंड्स जे इस्तेमाल, निगरानी ऐं चूंडल नुमाइंदनि जी बेज़ाब्तियुनि ख़िलाफ़ कार्रवाईअ लाइ जुड़ियल इदारा बि अमली तौर गैरफ़ाल बणियल। सूबाई लोकल गवर्नमेंट कमीशन कंहिं बि चूंडल नुमाइंदे ख़िलाफ़ का इंक्वायरी न कई। फंड्स जी ऑडिट लाइ जुड़ियल लोकल फंड ऑडिट डिपार्टमेंट बि गैरफ़ाल। सिंध हुकूमत खां माहवार अरबे रुपया वठंदड़ बल्दियाती इदारा मुलाज़िमनि खे वक़्त सिर पघारूं बि जारी नथा कनि। रिटायर्ड मुलाज़िमनि खे पेंशन जी अदायगी बि नथी थिए। सिंध में मकानी इदारनि जूं मिल्कियतूं माले गनीमत, मुख़्तलिफ़ ज़िलनि में लोकल काउंसलर्स जूं इमारतूं, कमर्शियल दुकान ऐं प्लाट सालनि खां भुगड़नि मुठ मसवाड़ ते ॾिनल। सिंध जे बल्दियाती इदारनि में हज़ारे गैर क़ानूनी भर्तियूं थियल, हेल ताईं मुलाज़िमनि जो रिकॉर्ड कंप्यूटराइज़ न थी सघियो। बल्दियाती नुमाइंदनि ऐं कामोरनि जी ट्रेनिंग लाइ सिंध सिविल सर्विसिस एंड लोकल गवर्नमेंट अकेडमी टंडोजाम जे नाले सां अलॻि इदारो ठहियल, कारकर्दगी ॿुड़ी। मकानी इदारनि जी कारकर्दगी बाबति ॻाल्हि ॿोल लाइ असां स्टूडियो में मौजूदु आहे KTN न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर सगीर चांडियो। वरी महिरबानी सगीर टाइम ॾियण लाइ। सगीर, सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त सिंध में मकानी इदारनि जो निज़ाम चूंडल नुमाइंदनि हवाले थियो, इन खां पोइ कहिड़ी बहितरी आई आहे? वॾी महिरबानी रोशनी। सिंध में नंढी सतह ते जेकी अवाम जा मसला हल करण जे लाइ सिंध जा बल्दियाती इदारा जेके आहिनि उहे जुड़ियल आहिनि ऐं उन्हनि जी जेके चूंडियूं थियूं उन खां पोइ अगस्त महीने खां पोइ जेको आहे अगस्त महीने में ई चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि उहे अची विया ऐं उन्हनि चूंडियल बल्दियाती नुमाइंदनि जे अचण जे बावजूदि बि अवाम जा मसला जीअं जो तीअं जेके आहिनि उहे बरक़रार आहिनि। उन्हनि खे हर महीने बजट मिले थी, हर महीने उन्हनि खे ओज़ेटी शेयर मिले थो, ग्रांट मिले थी अलॻि सां, पर उन जे बावजूदि अवाम जा मसला जेके आहिनि उहे हल न थी सघिया आहिनि। असां जेका आहे कहिड़े बि शहर जो जाइज़ो वठंदासीं, चाहे कराची हुजे, हैदराबाद हुजे, लाड़काणो हुजे या जेकी तालुके लेवल ते वेंदासीं या यूसी लेवल ते वेंदासीं, हर बल्दियाती इदारनि खे जेका आहे हर महीने बजट जारी थिए थी, पर उहा बजट जेका आहे हिकिड़े सिस्टम तहत ईअं हड़प कई वञे थी, उनजो को बि हिसाब किताब नथो कयो वञे ऐं सिंध जे शहरनि जी हालत बहितर थियण बदिरां वेतर जेका आहे उहा ख़राब थी वई आहे। जेकी मेयर आया, डिप्टी मेयर, चेयरमैन, यूसी चेयरमैन या ज़िले चेयरमैन जेके आया आहिनि, समूरा जेके बल्दियाती नुमाइंदा आहिनि, उन्हनि अक्सर बल्दियाती नुमाइंदनि जी जेका उहा कारकर्दगी ज़ीरो जे बराबरि हुजे थी ऐं उन्हनि जी कारकर्दगी बहितर करण जे लाइ जेके इदारा जेके ठहियल आहिनि
उन्हनि जी कारकर्दगी बि ज़ीरो थी वई आहे। यानी हर महीने जेके जारी थींदड़ बजट आहे उन बजट जो को हिसाब किताब न आहे ऐं अवाम जा मसला जेके आहिनि उहे हल करण में इहे बलदियाती नुमाइंदा जेके आहिनि उहे नाकाम विया आहिनि। उन्हनि खे म्यूनिसिपल सर्विसिस ॾियणियूं आहिनि अवाम खे ऐं उनखां अलावा नंढी सतह ते सफ़ाई सुथराई करणु जेको आहे उन्हनि जो कमु आहे। जीअं हाणे ज़िले काउंसिल ठहियलु आहे त उन्हनि खे ॿाहिराड़ी जा मसइला जेके आहिनि उहे हल करणा आहिनि ऐं जेके ज़िले काउंसिल जा जेके मेंबर आहिनि उन्हनि खे ॿाहिराड़ियुनि जा मसइला हल करणा आहिनि। वरी यूसी सतह ते जेके चेयरमैन आहिनि मेंबर जेके आहिनि उन्हनि खे वरी यूसी सतह ते जेके आहिनि ॻोठनि जूं सफ़ाई सुथराई या जेकी नंढी सतह जा जेके कम आहिनि उहे बहितर करणु इन्हनि जी ज़िमेवारी आहे। पर तव्हां ॾिठो हूंदो त अॼु बि सिंध जे कहिड़े बि ज़िले में कंहिं बि शहर में कंहिं बि ॻोठ में असीं वेंदासीं त उन्हनि जी हालति ख़राबु आहे ऐं तव्हां जेकॾहिं कागज़नि जो असीं जाइज़ो वठंदासीं त सभु ठीकु आहे ऐं उन्हनि जी ॻोठनि जी मरमत सफ़ाई सुथराई सभु ठीकु आहे जी रिपोर्ट जेका उहा तव्हांखे कागज़नि में मिलंदी। त सिंध जी सूरत हाल तमामु ख़राबु आहे ऐं बलदियाती नुमाइंदा जेके आहिनि उन्हनि जी कारकर्दगी ज़ीरो हुजण जे बराबरि आहे। जी अच्छा सखीर, इहो ॿुधाइजो त हर महीने बलदियाती इदारनि खे मजमूई तौरु केतिरी बजट जारी थिए थी ऐं इन रक़म जो इस्तेमालु कीअं थो थिए? जेका सिंध जे नाणे खाते खां जेके असीं तफ़सील वरिता आहिनि त तमामु ॻरी जेका उहा रक़म इन्हनि खे जारी थिए थी। हर महीने न सिर्फ़ु इन्हनि खे ओज़िटी शेयर मिले थो पर इन्हनि खे स्पेशल ग्रांट बि जेका उहा मिले थी। उन जे बावजूद बि जेको आहे उहा सफ़ाई सुथराई जो निज़ाम जेको आहे हर शहर में बहितर नथो हुजे। गली गली में जेके आहिनि उहे गंद किचिरो नज़र अचे थो ऐं ॻोठनि जी हालति जेका उहा बहितर न पई थिए ऐं जेतिरे क़दुरु जेको अंगनि अखरनि जी ॻाल्हि पाण कंदासीं त तक़रीबन इन्हनि खे 9 अरब रुपया जेके आहिनि बलदियाती इदारनि खे हर महीने जारी थियनि था। उनमें ओज़िटी शेयर बि आहे ऐं उनमें ग्रांट स्पेशल ग्रांट ऐं ग्रांट रेगुलर ग्रांट बि जेका उन्हनि खे ॾिनी वञे थी। त उनमें सिंध जूं जेके 22 ज़िले काउंसिल आहिनि उन्हनि खे 76 करोड़ 25 लख रुपया सिंध जी ॿाहिराड़ी खे तरक़ी वठाइण जे नाले ते सिंध हुकूमत 76 करोड़ रुपया जेके आहिनि उहे 22 ज़िले काउंसिलनि खे जारी करे थी। इहा बजट किथे ख़र्च थिए थी उनजो को बि हिसाब किताब न आहे। ॿाहिराड़ी जो असीं जाइज़ो वठंदासीं ऐं उते हालति जीअं जो तीअं आहे ऐं उते का बि जेका आहे उहा मरमत जेका उहा नथी आहे ऐं इहे बलदियाती नुमाइंदा जेके आहिनि ऐं उन्हनि बलदियाती जेके कामोरनि सां मिली करे उहा बजट जेका उहा हड़प कनि था उनजो को बि हिसाब किताब जेको आहे उहो नथो कयो वञे। त हीअ ज़िले काउंसिल जीअं हाणे बदीन जो पाण जाइज़ो वठंदासीं त बदीन जी ज़िले काउंसिल खे 4 करोड़ 45 लख रुपया जेके आहिनि जारी थियनि था। ईअं ई दादू जी ज़िला काउंसिल खे जेका आहे उहा 4 करोड़ 58 लख रुपया, घोटकी खे जेके आहिनि उहे 5 करोड़ 34 लख रुपया, जामशोरो खे जेका आहे उहा 2 करोड़ 29 लख रुपया। ईअं ई सिंध जे 22 ज़िला काउंसिल खे 76 करोड़ रुपयनि खां वधीक जेका उहा रक़म जारी थिए थी। मजमूई तौर ते जेके आहिनि उहे 74 अरब रुपया जेके आहिनि उहे बलदियाती नुमाइंदा जेके आहिनि उहे हिन वक़्त ताईं वठी चुका आहिनि। उनखां अलावा पाण अगरि कराची ते ईंदासीं त KMC कराची म्यूनिसिपल कॉर्पोरेशन उनजो मेयर जेको आहे उहो मिर्ज़ा वहाब आहे, डिप्टी मेयर सलमान मुराद उन्हनि जे इहा हथ में आहे त बजट जो जेको आहे उहो कीअं इस्तेमालु कजे। त रुगो सिंध हुकूमत खां KMC जेका आहे उहा ओज़िटी शेयर जी मद में 40 करोड़ रुपया वठे थी ओज़िटी शेयर जी मद में ऐं 77 करोड़ उनखे वरी अलॻि सां रेगुलर ग्रांट बि ॾिनी वञे थी। उनखां अलावा कॾहिं कॾहिं हाणे पाण रुगो उन्हनि जे कराची KMC जे बलदियाती नुमाइंदनि जो असीं कारकर्दगी वठूं या उन्हनि खे जेका फंड्स जी ॻाल्हि ॿोल ॿुधायूं त अगस्त खां हिन वक़्त ताईं 3 अरब 23 करोड़ रुगो ओज़िटी शेयर जी मद में उन्हनि KMC वरिता आहिनि ऐं सिंध हुकूमत खां वरी ग्रांट जी मद में उहे 6 अरब 49 करोड़ रुपया यानी तक़रीबन 9 अरब रुपयनि खां वधीक KMC जेका आहे उहा बजट जेको आहे उनखे मिली आहे। उनखां अलावा इनखे रेगुलर ग्रांट सां गॾु वरी स्पेशल ग्रांट बि KMC खे ॾिनी वञे थी कॾहिं कॾहिं। त सेप्टेंबर वारे महीने में गुज़िरियल साल जेको आहे 31 करोड़ रुपया अलॻि सां उनखे वरी स्पेशल ग्रांट ॾिनी वई आहे। त ईअं ई उन्हनि खे रुगो 9 अरब यानी अटकल 10 अरब रुपया रुगो उन्हनि खे सिंध हुकूमत KMC खे ॾिना आहिनि। उनखां अलावा पाण अगरि ॿियनि जेके आहे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं म्यूनिसिपल जेके कमेटीज़ ऐं टाउन कमेटीज़ जो असीं जाइज़ो वठूं सिंध जे ॿियनि ज़िलनि में
त उते बि अहिड़ी साॻी सूरत हाल आहे। उन्हनि खे बि हर महीने 3 अरब 16 करोड़ रुपया जेके आहिनि उहे जारी थियनि था। पैसा किथे ख़र्च थियनि था? म्यूनिसिपल कमेटी बदीन खे जेका आहे उहा 2 करोड़ 61 लख रुपया अलॻि सां उनखे जारी थियनि था। म्यूनिसिपल कमेटी जेका उहा टाउन कमेटी कढणु आहे। मुख़्तलिफ़ बलदियाती इदारा जेके आहिनि उन्हनि खे स्पेशल ग्रांट बि जारी थिए थी। OZT शेयर जी मद में उन्हनि खे अलॻि सां जेको आहे उहा रक़म जारी थिए थी। उनखां अलावा यूनियन कमेटियूं ऐं यूनियन काउंसिल यानी यूसी सतह ते जेके उन्हनि खे वरी 5-5 लख रुपया अलॻि सां हर महीने बजेट जारी थिए थी। ही उहे फंड्स आहिनि जेकी सिंध हुकूमत हिन खे फ़राहम करे पई। बलदियाती इदारनि जूं जेके पंहिंजूं मिल्कियतूं आहिनि या उहे जेके टैक्सिस जेके उगाड़ींदा आहिनि उनजो वरी हिसाब किताब ई अलॻि आहे जेकी सिंध हुकूमत खे उहे ॿुधाइणी पसंदि न आहिनि कंदा। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि खां इहा पुछा कई वेंदी आहे त आख़िरकार उन्हनि जूं मिल्कियतूं आहिनि केतिरियूं, पर उहे ॿुधाइण खां जेके आहिनि उहे लवाईंदा आहिनि ऐं इनकारी बणियल हूंदा आहिनि। मुख़्तलिफ़ मां उन्हनि ऑफिसरनि खे शोकास नोटिस बि जेके उहे जारी थिया, पर उहे फंड्स बाबति जेको आहे उहे कामोरा बलदियाती कामोरा जेके आहिनि उहे सिंध बलदियात खाते खे जेको आहे उहे न आहिनि ॿुधाईंदा। इन करे उहे उते ई मतिलबु ज़िले लेवल या उते यूसी लेवल या तालके लेवल ते बलदियाती नुमाइंदा ऐं उतां जा जेके बाअसर माण्हू जेके आहिनि ख़ासि तौर ते जेके हुक्मरान पार्टी सां जेके जुड़ियल हुजनि था उन्हनि जी मिली भगत सां बलदियाती नुमाइंदनि बलदियाती इदारनि जी जेका फंडिंग थींदी आहे या थिए थी त उहे हिकिड़े मिली भगत सां हिकिड़े सिस्टम तहत ख़र्च कंदा आहिनि ऐं उहो मनपसंदि माण्हुनि मनपसंदि जेके आहिनि उन्हनि जूं स्कीमूं हुजनि थियूं। ईअं ई हिकिड़े सिस्टम तहत इहा बजट ख़र्च थिए थी। अवाम जे लाइ इहे जेके इदारा आहिनि उहे बेलाभ बणियल आहिनि। जी सही। अच्छा सकीर, जीअं अवां ॿुधायो त बलदियाती इदारनि खे माहवार लॻभॻि 9 अरब रुपया मिलनि था। एतिरी रक़म मिलण बावजूदि अवाम लाइ इहे इदारा बेलाभ छो बणियल आहिनि? जेकॾहिं अवाम खे का सहूलियत मिलणी नाहे त पोइ एतिरी रक़म ख़र्च करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? असल में जिते एहतिसाब नथो थिए उते ईअं ई थिए थो। इन्हनि जो असल में एहतिसाब न पियो थिए त जेके बलदियाती नुमाइंदा आया उन्हनि जो बाक़ाइदे सां चेक एंड बैलेंस हुजणु घुरिजे। हर महीने उन्हनि खे जेका OZT शेयर थिए थी त उनजो हिकिड़ो तरीक़ेकार सिंध हुकूमत जो जुड़ियल आहे त OZT शेयर जेको उन्हनि खे फंडिंग जारी थिए थी त उनजो इस्तेमालु कीअं कजे। उनखां अलावा जेका उन्हनि खे ग्रांट मिले थी उन ग्रांट जो बि पुछाणो कयो वञे त इहा ग्रांट जेका सिंध हुकूमत हर महीने ॾिए थी त उनजो इस्तेमालु कीअं थो थिए। त इहो असल में सिंध जा जेका उहा नाणे खाते जी ज़िम्मेवारी आहे त उहे फंड जेके आहिनि जारी कनि था बलदियाती इदारनि खे त उहे फंड वाक़ई ख़र्च बि थियनि था या सभु ठीकु आहे जी रिपोर्ट ॾियनि था। त ॾिठो वञे त उहे समूरा इदारा बि जेके जुड़ियल आहिनि। उनखां अलावा एंटी करप्शन बि कॾहिं बि अहिड़ी का स्पेशल इन्हनि जी इंक्वायरी बलदियाती इदारनि ते न आहे आई। हिन वक़्तु ताईं ईअं ई कंहिं जेका उहा टाउन कमेटी या म्यूनिसिपल कमेटी जी का इका दुका जेका आहे उहा उनजी इंक्वायरी साम्हूं आई हूंदी, पर ईअं कॾहिं का वॾी जेका आहे आला सतही स्पेशल इंक्वायरी या फॉरेंसिक जेका उहा न आई हूंदी रिपोर्ट। त अहिड़े हिकिड़े सिस्टम तहत बलदियाती इदारनि में करप्शन कई वञे थी ऐं उनजो को बि पुछाणो नथो कयो वञे जेके उन्हनि खे फंड जारी थियनि था। ऐं थियण त ईअं घुरिजे त सिंध जे वॾे वज़ीर खे त उनजो बाक़ाइदे सां मैकेनिज़म ठाहिनि ऐं उनजो पुछाणो हुजणु घुरिजे जेके हर महीने उन्हनि खे 9 अरब रुपया जेके आहिनि जारी थियनि था, पोइ बि उन्हनि सिंध जी हालति छो नथी बदिलिजे। ऐं 74 अरब रुपया जेके आहिनि उहे बलदियाती इदारनि खे हिन वक़्तु ताईं मिली चुका आहिनि। इहो जेके फिगर्स अचनि पिया उहे नाणे खाते जा आहिनि। त 74 अरब रुपया किथे ख़र्च थिया आहिनि ऐं उन्हनि खां पुछाणो थियणु घुरिजे। अॼु बि उन्हनि इलाइक़नि जी उन्हनि बहिराड़ी वारनि ॻोठनि जी जेका आहे ऐं उन्हनि शहरनि जी उहा ई साॻी हालति आहे। उते सफ़ाई सुथराई जो को बि जेको आहे उते निज़ाम ई मौजूदु न आहे। नाले मात्र जेके आहिनि उन्हनि इहे शयूं कयूं आहिनि ऐं बलदियाती इदारनि खे ईअं चइजे त इन्हनि खे खुली छूट जेका आहे उहा ॾिनी वई आहे। अच्छा सकीर, इहे बि रिपोर्ट्स आहिनि त अक्सर बलदियाती इदारा अवाम जी भलाईअ लाइ कमु करण त ठहियो, पर पंहिंजनि मुलाज़िमनि खे पघारूं ॾियण खां बि क़ासिर आहिनि ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि खे पेंशन बि नथी ॾिनी वञे। इन हवाले सां अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? ॾिसो, सिंध जे बलदियाती इदारनि जी हिकिड़ी SOPs ठहियलु आहे। सभ खां पहिरीं जेका OZT शेयर जेको उन्हनि खे मिले थो या ग्रांट मिले थी या उन्हनि जेके पंहिंजा फंड्स आहिनि, सभ खां पहिरीं मुलाज़िमनि खे पघारूं ॾियणियूं आहिनि। पर हिते ईअं कोन पियो थिए बलदियाती इदारनि में, छाकाणि जो इहो इन करे थिए पियो इहो मसइलो जो उन्हनि जो चेक एंड बैलेंस कोन्हे। त तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं निगरान हुकूमत आई त तक़रीबन 36 अरब रुपया रुॻो आहिनि पेंशन
जी अदायगी लाइ हुन मंज़ूर कया। 36 अरब रुपया जेके आहिनि उन्हनि पेंशन जूं रहतूं थी वियूं। त इहे जेके रहतूं थी कीअं वञनि थियूं, असल में हीअ वक़्तु सिर जेके आहिनि उन्हनि खे पघारूं कोन था ॾियनि, उन्हनि खे पेंशन कोन था ॾियनि, ऐं त जेके उते मुलाज़िम आहिनि उन्हनि मुलाज़िमनि खे पघारूं ई कोन था ॾियनि। हर महीने जेका बलदियाती इदारनि खे बजेट मिले थी, त जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त 76 करोड़ रुपया जेके आहिनि उहे ज़िले काउंसिल खे मिलनि था, ऐं हर यूसी खे जेको आहे 5-5 लख रुपया यानी 80 करोड़ रुपयनि खां वधीक रुगो यूसीस खे हर महीने बजेट जारी थिए थी। उनखां अलावा जेके 45 हाणे नवां टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ठाहिया आहिनि उन्हनि खे 2 अरब 21 करोड़ रुपया अलॻि सां जेके आहिनि उहे जारी थियनि था। अहिड़ी तरह जेके आहिनि मुख़्तलिफ़ इदारनि खे हर महीने ग्रांट बि जारी थिए थी, ओज़िटी शेयर बि मिले थो, पर उन जे बावजूदि मुलाज़िमनि खे वक़्तु सिर पघारूं कोन पिया ॾियनि। आख़िर जीअं मूं तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो त हिकिड़ी SOP उन्हनि पंहिंजे हिसाब सां जोड़े छॾी आहे, त उते जेके बाअसर माण्हू आहिनि उन्हनि जी मिली भगत सां इहा बजेट जेका आहे उहा विरहाईंदा आहिनि, त उन्हनि जो को पुछाणो न आहे, ऐं उन्हनि जी बजेट जो जेको आहे उहो इस्तेमालु सही नमूने सां थिए ई कोन पियो। हालांकि ईअं थियणु घुरिजे जो हाणे त सुठी जेका उहा साख रखंदड़ ऑफिसर बि आयो आहे बलदियात खाते जो ख़ालिद हैदर शाह। उनखां अलावा जेकी ॿिया सिंध जो CM जेको आहे मुराद अली शाह, उनखे इन मामले जो नोटिस वठणु घुरिजे, ऐं जेकी बलदियाती इदारनि जी जेका बजेट आहे उहा इस्तेमालु कीअं पई थिए, जेका SOP जुड़ियल आहे, जेको तरीक़ेकार ठहियलु आहे उन तहत जारी थियणु घुरिजे। पर ईअं सालनि खां कोन पियो थिए। उते मुलाज़िमनि खे पघारूं न पियो मिलनि, पेंशन न पई नथी ॾिनी वञे, उन्हनि जी अदायगी जेका उहा न पई थिए। इन करे अरबे रुपयनि जूं उन्हनि जूं रहतूं जेके आहिनि उहे बलदियाती इदारनि ते थी वञनि थियूं। पोइ थिए ईअं थो जो इहे बिल जेके आहिनि उहे ठाहे करे सिंध जे बलदियात खाते वटि अचनि था। पोइ अरबे रुपया जेके आहिनि उहे रहतूं ॼाणाए सिंध हुकूमत खे वरी स्पेशल ग्रांट ॾियण लाइ चयो वञे थो। ताज़ो ई इहो निगरान हुकूमत 36 अरब रुपया जेके आहिनि उन्हनि खे स्पेशल ग्रांट ॾियण जी बि मंज़ूरी ॾिनी। ईअं क़ौमी ख़ज़ाने खे जेको उहो नुक़सानु पहुचाए वञे थो। जेका वक़्तु सिर उन्हनि खे पघार जारी थियणु घुरिजे, जेके उन्हनि जा फंड्स अचनि पिया, पहिरीं जेका तरीक़ेकार ठहियल आहे त मुलाज़िमनि खे पघारूं ॾिनियूं वञनि, पेंशन ॾिनी वञे, पर हिते चेक एंड बैलेंस न हुजण जे करे अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहे मसइला साम्हूं अचनि पिया। जी अच्छा सगीर, इहो ॿुधाइजो त सिंध जे मकानी खातनि में वॾे पैमाने ते गैर क़ानूनी भर्तियुनि जा बि केतिरा ई भेरा इंकशाफ थिया आहिनि। इन बावजूदि लोकल गवर्नमेंट जा खाते जा हेल ताईं मुलाज़िमनि जा रिकॉर्ड कंप्यूटराइड न थी सघिया आहिनि। अहिड़ी सुस्ती या काहिली जा कहिड़ा सबब थी सघनि था? असल में सिंध जे बलदियाती इदारनि में तमामु वॾे पैमाने ते गैर क़ानूनी तौर ते भर्तियूं थियल आहिनि, ऐं हालांकि इन्हनि जो जेके पघारूं बि उहे ऑनलाइन कोन आहिनि। क्लिक प्रोजेक्ट जेको आहे उन जी इहा कोशिशि आहे त इन सॼे बलदियाती इदारनि जे मुलाज़िमनि जो रिकॉर्ड जेको आहे उहो कंप्यूटराइज़ कजे। सभ खां पहिरीं क्लिक प्रोजेक्ट KMC जे मुलाज़िमनि जो कंप्यूटराइज़ रिकॉर्ड कयो त उते तमामु वॾो स्कैंडल ज़ाहिर थी वियो। ॿ मुलाज़िम माना ॿ नौकरियूं कनि पिया। त असां पंहिंजे नाज़रीन खे इन मामले बाबति पहिरीं बि असां इन ते प्रोग्राम करे चुका आहियूं त डबल जेके आहिनि उहे जॉब कंदड़ मुलाज़िम ज़ाहिर थिया। त जीअं ई बलदियाती इदारनि क्लिक प्रोजेक्ट जो जेको PD हुयो उन जांच कई, ऐं उन बाक़ाइदे सां इहो ॿुधायो त 83 मुलाज़िम KMC जा अहिड़ा आहिनि जेके सिंध जे 15 सूबाई खातनि में बि कमु कनि पिया, हिकु ई वक़्तु गैर क़ानूनी तौर ते ॿ नौकरियूं कनि पिया। त ईअं ई सिंध जे बलदियाती इदारनि में हज़ारनि जी तादाद में गैर क़ानूनी तौर ते भर्तियूं थियल आहिनि, ऐं नंढी उमिरि जा माण्हू जेके आहिनि उन्हनि खे भर्ती कयो वियो। ऐं जॾहिं MB धारे जो सेंट्रल जो DC हुयो, उन DMC सेंट्रल जी जेका उहा स्क्रूनिटी कई त उन वक़्तु 1530 जेके आहिनि उन्हनि जा प्रमोशन ई ग़लति कया विया। उनखां अलावा नंढी उमिरि जा माण्हू जेके आहिनि उते भर्ती कया विया, उहा जांच रिपोर्ट में निशानदेही थी। DMC पाण कोरंगी जो जाइज़ो वठंदासीं, उते बि हिकिड़ी जांच थी त उते बि नंढी जेके आहिनि उमिरि जा माण्हू उते जेके आहिनि भर्ती थियल हुया। अहिड़ी रीति कराची वाटर बोर्ड में हज़ारनि जी तादाद में उन्हनि जो त रिकॉर्ड ई कोन्हे मुलाज़िमनि जो, उते जेके आहिनि माण्हू भर्ती थियल आहिनि। उनखां अलावा HMC वेंदो, वासा वेंदो, हर बलदियाती इदारनि में गैर क़ानूनी तौर ते भर्तियूं थियल आहिनि, उन्हनि जो रिकॉर्ड ई कोन्हे मुलाज़िमनि जो। ऐं इन जे करे जेको आहे उहो असल में इहे आहिनि सियासी तौर ते जेके आहिनि उन्हनि माण्हुनि खे भर्ती कयो वियो आहे, उन्हनि जो रिकॉर्ड ई कोन्हे। हाणे जॾहिं इहा सॼो कंप्यूटराइज़ थिए थो त हज़ारनि जी तादाद में गैर क़ानूनी तौर ते भर्तियूं ज़ाहिर थी वेंदियूं, ऐं उन्हनि मुलाज़िमनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो वॾो स्कैंडल जेको आहे उहो ज़ाहिर थी वेंदो, ऐं जेकी जन इहे भर्तियूं कयूं उन्हनि जे ख़िलाफ़ु जेका उहा कार्रवाई लाइ जेको आहे उन्हनि खे करणी पइजी वेंदी। त इहे ई जेके आहिनि सबब आहिनि, इन जे करे ई जेके आहिनि उहे मसइला पैदा अचनि पिया, साम्हूं अचनि पिया। ऐं बलदियाती इदारनि में जेको मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त
ख़ालिद हैदर शाह जॾहिं इन खां पहिरीं सेक्रेटरी हुयो बल्दियात, हाणे बि हू ॿीहर मोटी आयो आहे, त उन वाटर कमीशन जी हिदायत ते हिकिड़ी इंक्वायरी कई त वासा सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी, वाटर बोर्ड ऐं उनखां अलावा हिकिड़ो ॿियो इदारो आहे, 4 इदारनि जी जेका आहे उनजी भर्थियुनि ऐं तरक़ियुनि बाबति हिकिड़ी इंक्वायरी थी। उन इंक्वायरी में इहो उन साबित थी वियो त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में 188 जेके आहिनि उहे मुलाज़िम ग्रेड 17 में गैर क़ानूनी तौर ते भर्ती कया विया आहिनि, ऐं वाटर बोर्ड में बि एतिरा केतिरा ई जेके आहिनि उहे मुलाज़िम उहे गैर क़ानूनी भर्ती थियण जी निशानदेही कई वई, पर केतिरियूं जेके आहिनि उहे इंक्वायरी रिपोर्टूं साम्हूं आयूं, पर अॼु बि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई न पई थिए, ऐं इन जे करे गैर क़ानूनी भर्थियुनि तरक़ियुनि जे करे ई उन्हनि जो रिकॉर्ड अॼु ताईं कंप्यूटराइज़ न थी सघियो आहे। इन करे जाली मुक़ररनि ऐं बदिलनि जा आर्डर बि जेके आहिनि उहे निकिरंदा रहनि था। जी सगीर, मकानी इदारनि जी निगरानी ऐं कारकर्दगी जाचींदड़ ऐं फंड्स जे इस्तेमाल बाबति मॉनिटरिंग कंदड़ सूबाई लोकल गवर्नमेंट कमीशन वारो इदारो छा पियो करे? सिंध लोकल गवर्नमेंट एक्ट 2013 जे तहत सूबाई लोकल गवर्नमेंट कमीशन जो ही इदारो ठहियलु आहे। ही इदारो मूंखे त इहे पियो लॻे त मुख़्तलिफ़ माण्हुनि खे नवाज़ण जे लाइ ठाहियो वियो आहे। हिन जो जेको असुलु कमु आहे उहो सालनि खां ई पंहिंजो कमु न पियो करे, ऐं उते जेके मेंबर आहिनि यानी को बि ऑफिसर कंहिं बि बासर माण्हुनि जो जेको वेझो हुजे थो उहो जीअं ई रिटायर थिए थो उनखां पोइ हिते मेंबर लॻी वञे थो। ईअं ई मुख़्तलिफ़ ऑफिसरनि खे माण्हुनि खे नवाज़ण जे लाइ उते मुलाज़िम जेके आहिनि मेंबर जेके आहिनि उहे रखिया वञनि था। ही सूबाई लोकल गवर्नमेंट कमीशन जो ई तमामु अहम इदारो आहे, ऐं जेका बि इन्हनि खे जीअं हाणे मूं शुरू में ॿुधायो त 9 अरब रुपया जेके इन्हनि खे फंडिंग थिए थी बलदियाती इदारनि खे, उन्हनि जी ही कारकर्दगी जाचण जे लाइ ही इदारो ठहियलु आहे, ऐं उन्हनि जी मॉनिटरिंग करण जे लाइ, ऐं उन्हनि खे बाण मुरादो इंस्पेक्शन जेका आहे उहा करणी आहे, हिकिड़ी स्पेशल इंस्पेक्शन करे उहा रिपोर्ट जेको आहे उहा CM खे मोकिलणी आहे। त इन लोकल गवर्नमेंट कमीशन में जेके आहिनि उनजो सरबराह जेको आहे हिन वक़्तु सईद गनी आहे, छाकाणि उहो ई सूबाई वज़ीर आहे सिंध जो बल्दियात खाते जो, उन कमीशन जो वज़ीर सईद गनी आहे। उनखां अलावा इन में सिंध असेंबली जा 2 जेके आहिनि उहे मेंबर बि शामिलु हूंदा आहिनि। अहिड़ी रीति 2 टेक्नोक्रेट मेंबर बि जेके आहिनि उनखे इन कमीशन में हूंदा आहिनि। हाणे इहा निगरान हुकूमत में बि कमीशन गैरफ़ाल रही, गुज़िरियल जेका पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई उनमें बि गैरफ़ाल रही, ऐं हिन वक़्तु बि सूबाई लोकल गवर्नमेंट कमीशन वारो इदारो जेको आहे उहो गैरफ़ाल आहे। किरोड़नि रुपयनि जी लागत रखंदड़ ही इदारो जेको आहे, ऐं ही इदारो जंहिं मक़सद लाइ ठाहियो वियो उहो मक़सद पंहिंजा हासिल करण में नाकाम वियो आहे। अॼु बि जेके आहिनि उनजी बजेट कीअं इस्तेमालु थिए थी बल्दियाती इदारनि जी, कंहिं बि क़िस्म जो को बि पुछाणो नथो कयो वञे। हिकु बि हिननि वटि का शिकायत मौजूदु न आहे आई माण्हुनि जी, छाकाणि जो हीउ इदारो जेको आहे गैरफ़ाल आहे। हिननि पाण कॾहिं बि जेको आहे उहो कख वञी बीणियो न आहे कयो, ऐं हालांकि हिननि जी इहा ज़िम्मेवारी आहे त हिननि खे पाण मुरादो बल्दियाती इदारनि जी इंस्पेक्शन करणी आहे। पर ही इदारो जीअं मूं पहिरीं ॿुधायो त मुख़्तलिफ़ ऑफिसरनि खे नवाज़ण जे लाइ ठाहियो वियो आहे। एतिरा केतिरा ई जेके आहिनि उहे मिसाल मौजूदु आहिनि, जीअं जेको आहे काज़ी शाहिद परवेज़ जीअं ई रिटायर थियो त हिते मेंबर लॻायो वियो, ऐं वसीम साहब उरसाणी जेको आहे उहो हिन वक़्तु मेंबर आहे। जीअं ई उहो सेक्रेटरीशिप तां ऑफिसर उतां जीअं ई रिटायर थियो त हिते मेंबर लॻायो वियो। उनखां अलावा केतिरा ई अहिड़ा ऑफिसर आहिनि जीअं ई रिटायर थींदा विया ऐं हिते मेंबर लॻाईंदा विया आहिनि। त हीउ इदारो जेको आहे उहो गैरफ़ाल आहे, ऐं जंहिंजो इन जो इदारे जो जेको कमु आहे उहो इदारो जो पंहिंजो कमु न पियो करे, ऐं उन बल्दियाती इदारनि खे खुली छूट ॾिनी वई आहे। जी सही। अच्छा सकीर, इहो ॿुधाए छो त मकानी इदारनि जे ख़र्च थियल रक़म जे ऑडिट लाइ जोड़ियल इदारो लोकल फंड ऑडिट डिपार्टमेंट छा पियो करे? छा उते बि सभु ठीकु आहे जी रिपोर्ट ॾिनी वञे थी? बिल्कुलु, ही फाइनेंस डिपार्टमेंट जे मातहत ही इदारो आहे लोकल फंड ऑडिट। इन्हनि खे वरी प्री जेका उहा ऑडिट करणी आहे, जेका फंडिंग जेका थिए थी बल्दियाती इदारनि खे, इन जी वरी इहा ज़िम्मेवारी आहे त रोज़ डे टू डे जेका आहे उन्हनि खे ऑडिट करे उहा रिपोर्ट ॾियणी आहे। जेके बिल पास थियनि था त उहे बिल जेके आहिनि सही तरीक़े सां चेक करणा आहिनि त छा वाक़ई इहे ख़र्च बि थिया आहिनि या न। त असल में ही इदारो बि जेको आहे उन्हनि बल्दियाती इदारनि जे माण्हुनि सां जेको आहे मिलियल आहे, उन्हनि चूंडियल नुमाइंदनि सां मिलियल आहे, सभु ठीकु आहे जी रिपोर्ट ॾियनि पिया। त हाणे इन में ही जेका आहे इन जो सरबराह जेको आहे फाइनेंस डिपार्टमेंट जो डायरेक्टर लोकल फंड हिते मुक़ररु हुजे थो। उनखां अलावा ज़िले लेवल ते इन्हनि जा असिस्टेंट डायरेक्टर लोकल फंड जेके आहिनि उहे मुक़ररु थियल आहिनि। त इन्हनि जी इहा ज़िम्मेवारी आहे त जेकी बल्दियाती इदारनि खे जीअं
ॿुधायो त 9 अरब रुपया जारी थियनि था, उन्हनि जी बाक़ाइदा हिननि खे प्री ऑडिट जेका उहा करणी आहे। पर ही इदारो जेको आहे उन्हनि जेके उन्हनि जा ज़िले लेवल ते जेके वेठल असिस्टेंट डायरेक्टर आहिनि उहे उन्हनि बलदियाती इदारनि सां मिलियल हुजनि था, सभु ठीकु आहे जी रिपोर्ट ॾियनि था ऐं उन्हनि जी ऑडिट जेको आहे उहा बाक़ाइदे सां नथी कई वञे ऐं इहो इदारो बि जेको आहे गैरफ़ाल आहे ऐं उहो पंहिंजी ज़िम्मेवारी जेका आहे उहो निभाइण में नाकाम वञे पियो। जी अच्छा सकीर, बल्दियाती नुमाइंदनि खे सिख्या ॾियण लाइ क़ाइमु कयल इदारो कहिड़े हाल में आहे? करोड़े रुपयनि जी बजट रखंदड़ इहो इदारो छा पंहिंजी ज़िम्मेवारी निभाई ऐं या उते बि कार्य वारा कखा आहिनि? ॾिसो, तव्हांखे इदारा जेके आहिनि उहे ठहियल मिलंदा, पर उन्हनि इदारनि जी जॾहिं कारकर्दगी जाचींदासीं त ज़ीरो मिलंदी। जीअं ई लोकल फंड ऑडिट जी जेका कारकर्दगी पाण ॿुधाईसीं त उनजी ज़ीरो हुई, ईअं ई हिन अकेडमी जी बि ईअं आहे। सिंध सिविल सर्विसिस एंड लोकल गवर्नमेंट अकेडमी टंडो जाम ही इदारो ठहियल आहे। इन इदारे जो कमु आहे त जेकी बलदियाती नुमाइंदा आहिनि उन्हनि खे बहितर जेका उहा ट्रेनिंग कराइजे ऐं कीअं बजट इस्तेमालु कजे, कीअं जेको आहे उहो माण्हुनि जी ख़िदमत कजे, इहे समूरियूं ट्रेनिंगूं जेके आहिनि उहे इन अकेडमी खे जेका आहे उहा कराइणियूं आहिनि। पर ही इदारो बि गैरफ़ाल आहे ऐं ट्रेनिंग ॾियारणु हिन जी ज़िम्मेवारी आहे। अॼु बि इन इदारे में जेकॾहिं पाण वठंदासीं हिन जो जाइज़ो त 100 जेके आहिनि 18 मुलाज़िम हिन में भर्ती थियल आहिनि ऐं उनखां अलावा जेको ऑफिसरनि जो जेको तादादु आहे उहो 32 आहे ऐं 32 ऑफिसर हिन में भर्ती थियल आहिनि ऐं 86 जेके आहिनि उहे मुलाज़िम ऐं उन्हनि मुलाज़िमनि जी पघारनि ऑफिसरनि जी पघारनि लाइ 8 करोड़ रुपया जेके आहिनि उहे रखियल आहिनि। त ही इदारा जेके आहिनि पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करण में जेके आहिनि उहे नाकाम विया आहिनि ऐं ही बि इदारो ईअं ई जेको आहे गैरफ़ाल बणियल आहे। हिकिड़े सिस्टम तहत जेका उहा हिननि खे बजट जारी थिए थी, उहा बजट हड़प कई वञे थी, वरी उन्हनि जी कारकर्दगी जाचींदड़ इदारा, उन्हनि जी ऑडिट कंदड़ इदारा या उन्हनि खे ट्रेनिंग ॾियारींदड़ इदारा जेके आहिनि उहे बि गैरफ़ाल तव्हांखे मिलंदा। त यानी आवाम जी ख़िदमत नाहे करणी ऐं जेका बजट सिंध हुकूमत खां मिले थी या उन्हनि जा जेके पंहिंजा वसीला आहिनि उहे जेके आहिनि उहे हड़प करणा आहिनि। जी सकीर, असां वटि इहे बि ख़बरूं आहिनि त बल्दियाती इदारनि खे माहवार मिलंदड़ फंड्स खां सवाइ उन्हनि जी हज़ारे मिल्कियतूं बि मौजूदु आहिनि। उन्हनि जी मसवाड़ जी मद में मिलंदड़ रक़म काॾे वञे थी? सिंध में बिल्कुलु इन्हनि जूं जेके आहिनि उहे हज़ारनि जी तादाद में मिल्कियतूं आहिनि। उन्हनि जा पार्क्स आहिनि, उन्हनि जा प्लाट आहिनि, उन्हनि जा दुकानूं आहिनि, उन्हनि जूं मार्केटूं आहिनि, उन्हनि जूं मतिलबु हज़ारनि जे तादाद में उन्हनि जूं मिल्कियतूं आहिनि। असीं जॾहिं उन्हनि जे रेंट जे हिसाब सां जॾहिं जाइज़ो वठंदासीं त उहो तव्हांखे अॼु जे दौर में बि 100 रुपया जेको आहिनि उहो रेंट उन्हनि जो मिलंदो। 100 रुपया जेको आहे उहो किरायो दुकान जो हुजे थो, किथे वरी 45 रुपया, किथे 40 रुपया, किथे वरी 200, किथे 1000 रुपया, तमामु घटि रेट ते भुॻड़नि मुठ ते जेके आहिनि उहे दुकान जेके आहिनि मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ॾिनल आहिनि। मूंखे जेका ज़रियनि खां ॼाण मिली आहे त उन्हनि खां वरी माहवार भतो बि जेको आहे उन्हनि खां वरितो वञे थो ऐं सिर्फ़ु उन जे करे ई इहे रेट रिवाइज़ नथा थियनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेका आहे गुज़िरियल हुकूमत में सिंध लोकल गवर्नमेंट बोर्ड जे अख़्तियारनि इहा कोशिशि कई हुई त इन्हनि समूरनि बलदियाती जेके कामोरा आहिनि उन्हनि खां इहे प्रॉपर्टीज़ जे हवाले सां तफ़सील घुराइजनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तफ़सील आया बि सही, कंहिं तफ़सील लिकाया, कंहिं तफ़सील ॾिना ई कोन। पर अॼु ताईं उहो ई जेका कागज़ी कार्रवाई जेका उहा पूरी नाहे थी सघी ऐं अॼु बि इहे जेके आहिनि उहे तमामु घटि रेट ते जेके आहिनि उहे रेंट ते इहे मिल्कियतूं जेके आहिनि उहे ॾिनल आहिनि। पर को बि पुछाणो जेको आहे उहो नथो कयो वञे। क़ौमी ख़ज़ाने खे अरबे रुपयनि जो नुक़सानु पहुचायो वञे थो ऐं उन जा रेट जेके आहिनि उहे रिवाइज़ न थिया आहिनि। हर तालके लेवल ते उन्हनि जूं मिल्कियतूं जेके आहिनि तमामु घटि रेट ते ॾिनल आहिनि। हिकु त घटि रेट ते ॾिनल आहिनि, किथे त वरी उनजो रेंट ई नथो मिले ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि उन मिल्कियतनि ते वरी कब्ज़ा बि जेके आहिनि उहे थियल आहिनि। उहे कब्ज़ा बि जेके आहिनि मुख़्तलिफ़ बाअसर माण्हुनि जा थियल आहिनि ऐं उन्हनि जा ई उहे शाप्स आहिनि ऐं उन्हनि खां ई घटि जेके आहिनि उहे रेंट जेको आहे उन्हनि खां वरितो वञे थो। जी अच्छा सकीर, मकानी इदारनि जी कारकर्दगी बाबति अव्हां जे कंहिं ज़िम्मेवार अख़्तियारनि सां का ॻाल्हि ॿोल थी सघी आहे, उन्हनि जो छा चवणु आहे? सिंध लोकल गवर्नमेंट वारनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो इहो चवणु आहे त असांजा जेके इदारा जेके आहिनि उहे कमु कनि पिया। जीअं हाणे लोकल गवर्नमेंट कमीशन जो जेको इदारो आहे उनजी ज़िम्मेवारी ते इहा इंस्पेक्शन कई वञे थी। उनखां अलावा हू ॿुधाए थो त जेका ऑडिट जेका जिन जी ज़िम्मेवारी आहे उहा लोकल फंड ऑडिट वारनि खे करणी आहे।
अहिड़ी रीति जेको आहे बाक़ी उन्हनि जो रिकॉर्ड जेको आहे उहो उन्हनि जो चवणो हुयो लोकल गवर्नमेंट अख़्तियारनि जो त असीं कंप्यूटराइज़ करणु वञूं पिया शुराइती तौर ते KMC खां जेका आहे उहा असीं रिकॉर्ड खे कंप्यूटराइज़ कयूं पिया। KMC जो रिकॉर्ड जेको आहे उहो कंप्यूटराइज़ थी चुको आहे। बाक़ी सिंध जे ॿियनि ज़िलनि में जॾहिं ही रिकॉर्ड कंप्यूटराइज़ थींदो त हज़ारनि जी तादाद में लेकिन उहे गैर क़ानूनी भर्तियूं जेके आहिनि उहे ज़ाहिर थी ईंदियूं। जी वरी महिरबानी सके टाइम ॾियण लाइ। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए मौज़ूअ सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।